हिन वीडियो में असीं इहो सिखंदासीं त ॾिनल रेशो में ॾिनल नस्बत में शयुनि खे कीअं विराइजे। फॉर एग्जाम्पल 1 शेयर 1000 रुपीज़ 1000 बिटवीन अकरम एंड विक्रम इन रेशो 2:3। 1000 रुपये खे अकरम ऐं विक्रम में तक़सीम कयो, विरायो रेशो 2:3 में। रेशो कहिड़ो आहे सॉल्यूशन, इन जो प्रोसेस ईअं आहे त पहिरियों असीं रेशो लिखंदासीं। रेशो आहे 2:3। पोइ रेशे खे सम कंदासीं। सम ऑफ रेशो थी वेंदो 2 + 3 5। सम ऑफ रेशो 5 थी वेंदो। ऐं अमाउंट जेको आहे अमाउंट आहे 1000। इन अमाउंट खे असीं शेयर कंदासीं। अकरम शेयर अकरम जो शेयर थींदो। छा कबो, अकरम जो रेशो आहे 2 लिखंदासीं हिते मथे न्यूमरेटर, ऐं टोटल जेके हिसा थींदा उहे 5 थींदा। 3 ऐं 2 5 हिसा थींदा। डिवाइड में 5 हिसा, टोटल हिसा 5। ऐं अमाउंट जेको आहे उहो 1000 आहे। 1000 खे 5 सां डिवाइड कंदासीं ऐं 2 सां ज़रब कंदासीं, मल्टीप्लाई कंदासीं। 1000 ते 5 जी टेबल हणो, ठीकु आहे। 2 5 सां 10, 2 ॿुड़ियूं 200। 2 खे 200 सां मल्टीप्लाई कंदासीं त अकरम जो जेको शेयर थी वेंदो उहो थी वेंदो 400 रुपीज़ 400। हाणे विक्रम जो शेयर मालूम कयूं। विक्रम से शेयर, विक्रम जो शेयर थींदो। विक्रम जो शेयर आहे 3 रेस्पेक्टिवली आहे। पहिरियां अकरम जो आहे 2, पोइ 3 हिन जो आहे। 3/5 टोटल शेयर्स 5 आहिनि। 3/5 1000 मल्टीप्लाई कंदासीं जेको अमाउंट आहे। हिते रेशो क्वांटिटी जो विक्रम जो रेशो 3 आहे। टोटल जेको आहे सो 5 हिसा थींदा। 5 हिसा तंहिंजे करे 5 डिवाइड में आहे। हाणे हिन खे 1000 खे हिन सां डिवाइड कयूं त थींदो 200 200 थींदो। 200 खे 3 सां मल्टीप्लाई कयूं त विक्रम जो जेको शेयर थींदो 600 थींदो। 1000 खे असीं विरायोसीं, अकरम खे 400 रुपया मिलंदा ऐं विक्रम खे 600 रुपया। इहो आंसर थी वियो। क्वेश्चन नंबर 2, द रेशो ऑफ नंबर ऑफ मोटर कार्स टू मोटर साइकिल्स इज़ 4:3। ही रेशो आहे कार ऐं बाइक मोटर साइकिल जे विच में। कैलकुलेट कार्स एंड मोटर साइकिल्स when number of vehicles in a park, suppose कंहिं पार्क में बीठियूं आहिनि, उहे 260 आहिनि। हिन रेशो में 260 ही रेशो आहे कार ऐं मोटर साइकिल्स जे विच में। टोटल व्हीकल्स जेकॾहिं 260 आहिनि किथे पार्क में या कंहिं जॻह ते, त ॿुधायो उन मां कार केतिरियूं थी वेंदियूं ऐं उन मां मोटर साइकिल्स केतिरियूं थी वेंदियूं। हाणे रेशो जेको आहे उहो 4:9 आहे। सम ऑफ रेशो 4 ऐं 9 त 13 थी वियो सम ऑफ रेशो। क्वांटिटी केतिरी आहे, क्वांटिटी जंहिंखे डिवाइड करिणो आहे टू बी डिवाइड, क्वांटिटी जंहिंखे विराइणो आहे 260। क्वांटिटी जंहिं मां मालूम करिणो आहे त हाणे कार्स घणियूं थींदियूं। हिन जे विच में पहिरियों इहो कार जो रेशो आहे 4 ऐं 9 जेको आहे सो बाइक जो आहे। हिते लिखियलु आहे न कार्स टू मोटर साइकिल्स, त हीअ थींदो कार्स 4/9 इंटू 4/13 सॉरी डिवाइड कबो टोटल सम जेको आहे 13 आहे 260। 13 जी हिन ते टेबल लॻायो। 260 ते 20 टाइम लॻंदी। 20 खे असीं 4 सां मल्टीप्लाई कंदासीं, कार्स थी वेंदियूं 80। हाणे मोटर साइकिल्स से 9/13 छो त 9 रेशो इन जो मोटर साइकिल जो टोटल 13
पार्ट्स थी वेंदो सम ऑफ रेशो 13 थी वेंदो 13 जी टेबल आणोसि हीअ दफ़ा 20 खे 9 सां मल्टीप्लाई कयो त 180 कार्स थियूं 80 ऐं मोटर साइकिल थियूं 180 टोटल साॻियो ई 260 थी वियो इहो आंसर। क्वेश्चन नंबर 3 फाइंड द डिफरेंस बिटवीन लार्जेस्ट शेयर एंड स्मॉलेस्ट शेयर when 1000 is shared among 3 people in the ratio 574 पहिरियां त 160 खे रेशो में विरायो 573 रेशो आहिनि ऐं उन खां पोइ वॾे खां वॾो जेको शेयर आहे ऐं नंढे खां नंढो शेयर ॿिन्ही जे विच में डिफरेंस कयो त केतिरो डिफरेंस आहे। सॉल्यूशन रेशो आहे 5 7 ऐं 4 सम जेको थी वेंदो सम ऑफ रेशो 5 + 7 + 4 थी वेंदो 16 थी वेंदो ऐं पहिरियों शेयर आहे फस्ट शेयर थींदो 5/16 × 160 यानी 5 फस्ट शेयर आहे ऐं सम ऑफ रेशो जेको आहे उहो 116 आहे ऐं जेको अमाउंट जेको डिवाइड थियणो आहे उहो ही आहे 160 हिन ते 10 दफ़ा लॻी 16 जी टेबल 160 ते मल्टीप्लाई कंदासीं पहिरियों शेयर 50 थी वेंदो सेकेंड शेयर यानी 7 आहे ऐं 16 टोटल सम ऑफ रेशो आहे हिन खे मल्टीप्लाई 160 सां कंदासीं त 10 टाइम लॻी 10 मल्टीप्लाई कंदासीं 7 सां थी वेंदो 70। थर्ड शेयर जेको थी वेंदो 4/16 × 160 थी वेंदो 40। हाणे वॾे खां वॾो शेयर जेको आहे उहो 70 आहे नंढे खां नंढो शेयर जेको आहे उहो आहे 40 हिन ॿिन्ही जो डिफरेंस घणो थी वेंदो डिफरेंस लार्जेस्ट माइनस स्मॉलेस्ट थींदो 30 ही थी वियो आंसर ही थी विया शेयर। क्वेश्चन नंबर 4 में आहे त ट्रायंगल डिवाइड एंगल्स ऑफ ट्रायंगल इन रेशो 4 6 8 असांखे ख़बर आहे त ट्रायंगल में जेके सम ऑफ एंगल्स थी वेंदियूं आहिनि सम ऑफ एंगल 180 हूंदो आहे टोटल जेके कुंडू आहिनि उन्हनि जो जोड़ 180 हूंदो आहे त 180 खे डिवाइड करिणो आहे हिन में रेशो थी वियो ही 4 6 8 ऐं सम ऑफ रेशो थी वेंदो सम थी वेंदो 18 थी वेंदो 18 10 ऐं 8 18 6 + 8 थींदो 18 एंगल्स थी वेंदो सम ऑफ एंगल्स 180 डिग्री थी वेंदो 180 डिग्री खे डिवाइड करिणो आहे हाणे हिन रेशो में 4 फस्ट एंगल ही 4/18 × 180 ही थी वेंदो 40 छो त 18 ते 10 दफ़ा 10 खे हिन सां त 40 सेकेंड थी वेंदो सेकेंड आहे 6/18 × 180 मल्टीप्लाई कंदासीं थी वेंदो 60 त टियों अहिड़े हिसाब सां थी वेंदो 80 ही थी विया आंसर्स यानी ट्रायंगल जूं टोटल एंगल्स हूंदियूं आहिनि 180 सम ऑफ एंगल हूंदो आहे 180 खे असीं 3 रेशो में डिवाइड कयूं 4 6 8 में